जिला रिपोर्टर ॼामशोरो मोहम्मद सफर सेवानी डिप्टी कमिश्नर ॼामशोरो रियाज़ हुसैन वसाण महरम हराम के हवाले से सिक्योरिटी ऐं ॿियनि मुख्तलिफ इंतज़ामन जो जाइज़ो वठण जे लाइ दरॿार हाल ॼामशोरो में एक आला सतह इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत डिप्टी कमिश्नर ॼामशोरो जिनकरण फरमाई। हिन इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 असदल्लह, खोसो डिस्ट्रक्ट हेल्थ आफिसर डाक्टर इमाम, उद्दीन, खोसो डिस्ट्रिक्ट मइनैजर PPSI मोहम्मद मसूद, पाक आर्मी रेंजर्स पुलिस ऐं ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर, म्यूनिसिपल ऑफिसर, टाउन ऑफिसर, सिहत, लोकल गवर्नमेंट इंफॉर्मेशन, हेस्को, पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि वास्तेदार खातनि जा ऑफिसर ऐं मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां तालुक़ रखंदड़ आलम सगोर ऐं ज़ाकिर मौजूद हुआ। इजलास के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर ॼामशोरो रियाज़ हुसैन वसाण लाॻापियल खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई त हू मातमी जुलूसनि जी गुज़रगाहुनि ऐं मजलिस वारनि हंधनि ते फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम, सफ़ाई सुथराई, ड्रेनेज ऐं पाणी जी फ़राहमी, हद दख़ल जो ख़ात्मो, बग़ैर रंडक जे बिजली जी फ़राहमी ऐं ॿियनि घुर्बल ज़रूरतुनि खे यकीनी बनायो वञे। डिप्टी कमिश्नर ॼामशोरो समूरनि मुख़्तलिफ़ फ़िक्र जे आलमनि ऐं अॻवाननि ते ज़ोर भरियो त हू मुहर्रम अलहराम दौरान घरू खाते जे ज़ाब्ता अख़लाक़ खे हर सूरत में यकीनी बनाइनि।